आशूरे मुहर्रमुल हराम दौरान मटियारी ज़िले में अमन अमान बरक़रार रखण लाइ क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे मातमी जुलूसनि ऐं मजलिसुनि जी सख़्त निगरानी करण ऐं हर ईंदड़ वींदड़ माण्हू जी जामे तलाशी जूं हिदायतूं। अहिड़ियूं हिदायतूं डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद मुहर्रमुल हराम दौरान सिक्योरिटी जे इंतजामनि जो जाइज़ो वठण बाबति डिप्टी कमिश्नर सेक्रेटरीट मटियारी जे लतीफ़ हॉल में अहम इजलास जी सदारत दौरान ॾेई रहियो हो। इजलास में एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट नजमा हालेपोटो, EDC 1 मंजूर लगारी, EDC 2 असद खोसो, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील सोहो, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली, सिविल डिफेंस ऑफिसर जलाल बाटी, एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मटियारी काजी खैरुल बशर, DIG इंचार्ज आजम मिर्जा, डिप्टी सुप्रीडेंट कासिम, रेंजर्स अख्तर अली समेत मुख्तियार कारन, म्यूनसिपल टाउन, सेहत, पुलिस, पब्लिक हेल्थ इंजीनियरनि जे ऑफिसरनि खां अलावा हाफिज़ बिशारत अहमद, सैयद गदा हुसैन, शाह लतीफ़ी, जवार अल्लाह बचायो चांडियो, मोहम्मद सरवर तारी समेत ॿियनि आलमनि शिरकत कई। इजलास के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद चयो त मुहर्रमुल हराम जे इंतजामनि लाइ सेहत, पुलिस, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं टाउन इंतजामिया जो अहम किरदार आहे। उहे पंहिंजूं ॾिनल ज़िम्मेवारियूं अहसन तरीक़े सां सरअंजाम ॾियनि। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद म्यूनसिपल ऐं टाउन इंतजामिया खे चयो त आशूरा मुहर्रमुल हराम दौरान इंतजामनि जो पाण जाइज़ो वठनि। हुन हेस्को इंतजामिया खे हिदायत कई त आशूरे मुहर्रमुल हराम दौरान शाम 6 बजे खां सुबुह जो 6 बजे ताईं लोड शेडिंग खां गुरेज़ कनि।